लो तब उदार इनको कदे अरे हो हाने ही चल रहा एक कदे ही तो लो सुमारे थे बजाना है उनकी मर्जी है शाबाश तो मां की सवा घड़ी इंतजार तो कयास तारीख तब्दील थी आंसू देर कई तो कंपनी जमीन न हूंदी तारीख तब्दील थी वई अरे हो सुमारे इंदो बिटानो तारे को इंदो हा वो उन जो मसलो है मुंजो न अरे मुझसे तुझा भाग निकरी हुए साईं न तई सब का टिप के रखे आया अरे हिकुला में जो पियो यार अरे तू तो के पकड़ा अरे मैं घर में पैसा खरीदा बच्चो तो लगी भैया तू दिया भी अच्छा तो मैं दे छाता जोड़ो बाबा वो यो बन नालो रहा छाता दियो को जो छाता ना तो मिलो मिलो हाँ रात में बिल्ले में जो खीर बजाए अरे मुंह में वाय जो करे छो तो बिल्लो हथ है ना इतना जो हथो बात करू का तो भाव घटी में घटी खटे चा कोने अरे निकल निकल अब बंजा तो पैसा कर सरिया ओने भागी दादा मर गई पैसा करिया भाई न करे अरे ने भागी जी ता हर्ष न वनी पहुंचे तो संपूर्ण थी वना होड़ई हां अरे बाबा हां तू भी कमाल तो करे अरे ने डांड से बच्चों लगे दिया था दुख तेरी दास है ना बच्चा है रोई छाजे का रोई छुट्टी इन हचारे जो भी को दो कोने को कुतूर कोने पाड़े में मिल जा मारा तो दिखे तेने तो भी है तो खड़े अल्लाह सही तो ने भी जदे को कहे मुझे अल्लाह से कि नहीं अल्लाह तो नहीं परे चाचा खेड़ आए मुझे इधर कच्ची कच्ची चाबी खटारा मच्छी तो खावा हां खटारा मच्छी तो जल्दी का नहीं पई ओ मुझा मौला छोड़ उस्ताद हां मुझा मौला बड़ा करे छे मुश्किल दे हमारा खुशखबरी थई हां तू मां बन जण वालिया ऐ मां दादो हां भैया तो सजे गोठ में मिठाई जो बनाया हां बस चाचा न चाहिए भी हलो आयो आपने सोनी जो भाज हो यो तक हिन जो मुखा सा आहे के तू मवाली
जेको न जीअरनि में न मुंहनि में बात ये बयान वाले न दे तोखे ख़बर आहे अल्लाह साईं असांजी ॿुध कथा को त ॿुधी आहे मां समझिस कोन चाचा सभु सम्झाया थो सभु सम्झाया थो बाबा तूं माण्हू बणजण वारो सुहिणी धीअ मां ऐं मां बणजण वारो ऐं ॾाढो हा सॼे ॻोठ में मिठाई विरायां ऐं तुंहिंजे लाइ बि कुझु थो जा खटाइण जो कूड़ो वरी अंदरि थो रखाए सभु पाण खाइजांइ शुक्र अथई मुंहिंजा रब पाक तुंहिंजा लखे माशाल्लाह माशाल्लाह भेण तुझे अल्लाह ॿुधी तुंहिंजी रब पाक तुंहिंजी झोली आबाद करे छॾी मां मामा बणजण वारो आहियां अकबर भाउ घणा ख़ुशि न थी छो हाँ भला हिन में ख़ुशि थियण जी ॻाल्हि कोन्हे तूं मां बणजण वारी आहीं अदा इहे ख़ुशियूं बि न ॾाढियूं अजीब हूंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं ॾुखनि में बदिलजण में देरि न आहे कंदियूं शरी वाही त सुनाई कर फिर सालनि खां पोइ का ख़ुशी की ख़बर ॿुधी आहे उनमें बि तुंहिंजी निराशाई वारियूं ॻाल्हियूं शाबस बसि अदा चढ़ियो दिमाग़ हूअं बि मूं भाॼी खे ख़ुशियूं पाए किथे पहुंदियूं आहिनि मूंखे इहो ॿुधाए त तूं इहे ॻरियूं ॻाल्हियूं सिखी किथां आहीं अहिड़ी ॻरियूं ॻाल्हियूं न कर तोखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे ठीकु आहे तूं आराम कर ऐं हा जेको जी पैसा आहिनि हे तो रख पाण वटि ॾुखे वक़्त में तोखे कमु ईंदा ठीकु आहे अदा हिनजी कहिड़ी ज़रूरत आहे तूं पाण ग़रीब आहीं